दोस्तों, इन कलाम जी फरमाइश आहे मोहम्मद कासिम लौलाई जी। हाजी अता मोहम्मद सुंदरणी जी फरमाइश आहे, हाजी अलीशर लौलाई जी फरमाइश आहे ऐं हाजी दिलमुराद लौलाई जी फरमाइश आहे। इन कलाम जो शाइर आहे हाजी ज़मीर अहमद लौलाई साहब। जट मूंखां न थींदो तूं परे, हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। झट मूंखां न थींदो तूं परे, हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। टिन सालन में न सारियो तो यको जानी आ विसारियो तो। टिन सालन में न सारियो तो यको जानी आ विसारियो तो। दिल अॼु बि तो लाए पई थी मरे, हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। कसम खुदा जो यार थी, इएं मूंखां न बेज़ार थी। कसम खुदा जो यार थे, इएं मूंखां न बेज़ार थी। रोंदो आया याद वैदा करे, हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। थी वए मगरूर या तूं आहे मजबूर, तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। या कंहिं तोखे भड़कायो आ, तॾहिं मूंखे तो सतायो आ।
या कंहिं तोखे भड़कायो आहे तॾहिं मूंखे तो सतायो आहे। कंहिं कन में छॾी अथई का ज़हर भरे हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वएं मगरूर या तूं आहे मजबूर तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। थी वएं मगरूर या तूं आहे मजबूर तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। हाजी ज़मीर अहमद लौलाई बर्दाश्त न थे जुदाई। हाजी ज़मीर अहमद लौलाए बर्दाश्त न थे जुदाई। तोसां मेलो थिए शल खुदा करे हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वएं मगरूर या तूं आहे मजबूर तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। झट मूंखां न थींदो तूं परे हाणे कीअं जुदा थी तुंहिंजी सरे। थी वएं मगरूर या तूं आहे मजबूर तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं। थी वएं मगरूर या तूं आहे मजबूर तॾहिं नथो संभारे मूंखे यार तूं।